नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी सां केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी खे उहिदो संभालण जी मुबारक ॾिनी। सदर ज़रदारी पारां गवर्नर केपी खे पंहिंजा फ़र्ज़ सुठे तरीक़े सां अंजाम ॾियण जी हिदायत पिणु कई वई। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी गवर्नर केपी जे उहिदे जे लाइ एतमाद करण ते सदर आसिफ अली ज़रदारी जा थोरा मञिया आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी सां केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात थी आहे। सदर ज़रदारी केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी खे उहिदो संभालण ते मुबारक ॾिनी। सदर ज़रदारी पारां गवर्नर केपी खे पंहिंजा फ़र्ज़ सुठे तरीक़े सां अंजाम ॾियण ते हिदायत पिणु कई वई। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी गवर्नर केपी जे उहिदे लाइ एतमाद करण ते सदर आसिफ अली ज़रदारी जा थोरा मञिया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सां केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात थी आहे। सदर ज़रदारी केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी खे उहिदो संभालण ते मुबारक ॾिनी। सदर ज़रदारी पारां गवर्नर केपी खे पंहिंजा फ़र्ज़ सुठे तरीक़े सां अंजाम ॾियण जी हिदायत पिणु कई वई। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी गवर्नर केपी जे उहिदे लाइ एतमाद करण ते सदर आसिफ अली ज़रदारी जा थोरा मञिया आहिनि।